के इता घरा खयो साईं मूं वॾेरे आरफ खान भुरगड़ीअ ख़िलाफ़ जेको आहे सो पोइ वीडियो रखी हुई पटकनि वारनि जे हिसाब सां कुझु ॿी मुख़्तलिफ़ वीडियो रखी हुई उन ते असांजे प्लाट जे तकरार अॻे पुराणो हलंदड़ हो उन हिसाब सां आरफ खान ते मूं पोस्ट रखी फ़ैसिलो मुसलसल फ़ैसिलो कई उन ते अमल बि को न कराई उन हिसाब सां मूं पोस्ट रखी उन दुरती उन्हनि जे साम्हूं दुरती जेको आहे आरफ खान बीह रहियो हुन सां गॾु चयो जेको आहे फ़ैसिलो वैसिलो कई उन तां फिरी हलियो पोइ मूं जेको आहे वीडियो हलाई उन वीडियो ते छिड़जी पियो मूंखे जेको आहे मौतमार धमकियूं ॾिनई उन खां बाबा साईं मूंखे फ़ोन कयो राति जो त चई जेको आहे तूं निकिरी आई छिता थी पिया ईअं ऐं मुंहिंजो हाणे बाबा मश्किल पियो करे कुझु ई कोन्हे हिन ॻाल्हि जो को मसइलो ई कोन्हे ऐं राति जो घर में सुतो पियो ॿ अढाई टे जो टाइम हुयो ॿ अढाई टे जो टाइम हुयो दरवाज़ो खुड़को जाम त चकर खुड़के मुंहिंजो अलाए केरु आवर टाइम आहे दरवाज़ो खुड़के ऊंधा लॻी पई हथु ॾिनो वञी हेठि लथो हमरा हथु ॾिनो हथु ॾींदे मुंहिंजी मुंहुं ॿधी जॾहिं टाट सां ॿधी मोटरसाइकिल ते खणी आहे अखियूं मुंहिंजूं ॿधूं वञी बाईपास रोड वटि जेको आहे मुंहिंजूं अखियूं खोले गाॾी अची विगो में हणी खणी आहे 5 ॾींहं मुसलसल मूंखे हिकिड़ी कोठी कंहिंमें क़ैद कयो जंहिंमें न सिॼु ॾिसण में अचे थो न कुझु का शइ कोन हुई पाणी बि ॾिनऊं त केॾी महिल न सॼो ॾींहुं ईअं ई उञ ते बुख ते ईअं ई रखी 5 ॾींहंनि में मुंहिंजो सौटु बाबा जो सौटु आहे जब्बार चांडियो हुनजो नंढो भाउ नाज़म चांडियो आहे उनजा आवाज़ मूंखे ॿुधण में आया उहे जेको आहे सो उते हुयो हुन चयो त असांजे भुरगड़ियुनि जे ख़िलाफ़ु तो जेको आहे पोस्टूं हलायूं आहिनि तुंहिंजे बाबा जेको अॻे बि मां गंद कयो मुंहिंजे भाउ वॾे नाले जब्बार जे उन जे करे असांजा खार हवां ते पुराणा आहिनि हीअं हूअं वॾेरनि जे असांजे बाबा साईं जे ख़िलाफ़ु तव्हां पोस्टूं हलायूं उन ते जेको आहे पोस्टूं डिलीट करे हीअं करे न मोर माराए छॾींदासीं पोइ हीअं कंदासीं हीअं कंदासीं ॿ चकर अची मुंहिंजे पिस्टल बि जेको आहे गोॾे ते रखियो हो त हुननि जो माण्हू बि अलाए कहिड़ो किथां जो 5 ॾींहं मुसलसल मूंखे उते जेको आहे रखियो वियो पोइ पुलिस जे हवाले करे पुलिस बि टार्चर कयो आरिफ खान भुरगड़ीअ जे ख़िलाफ़ु जेके तो पोस्टूं हलायूं सभु डिलीट कर प्रेस क्लब को बि वग़ैरह कुझु बि न करियो न त तव्हांखे जेको आहे माराए छॾींदासीं FIR कराईंदासीं इहो आरिफ खान भुरगड़ी जो ख़ासि के चिमचो सूबेदार आहे मिरपुर ख़ास जो मूंखे ख़बर कोन्हे मिरपुर ख़ास जो आहे बाबा चए थो मिरपुर ख़ास जो आहे को सूबेदार उनखां मूंखे खंभाए खणायो वियो आहे जी कॾहिं छॾियो तोखे साईं राति छॾियो आहे राति तक़रीबन 5-6 जो टाइम हुयो मूंखे बाईपास ते छॾे आहे कार में 4 बजे जो टाइम बाईपास ते छॾे आहे मूंखे अची बाबा अचूं तुंहिंजो हितां हिते बीहो तुंहिंजो वाल साहब अचे पियो गाॾी में मिरपुर मञा पोइ बाबा चयो पैसा ॾेई हुतां लथो अची बाबा मुंहिंजो किथां आयो छा चई मसइलो चई हीउ मसइलो थियो आहे वियो त पैसा ॾेई आयो आहियां हमरा खे हमरा तो लायो आहे पोइ ईअं गाॾी में अची असां जुड़ो प्रेस क्लब कयो मामिलो इहो हो त मुंहिंजो प्लाट हो गुलनि जी मोरी ते मूं वरितो पेंशन जा 7 लख रुपया ॾेई मुंहिंजे सौट खां अब्दुल जब्बार खां मुंहिंजे भाउ वरितो अब्बास अली खां वरी 7 लख में मूं वरितो प्लाट उन में अधु प्लाट में मूं जॻह ठाराई जंहिंमें 3 साल उन जॻह में कोली रहंदा पहिरियां पोइ मूंखे साईं जानी छा चयो त इहा जॻह जेका आहे मसवाड़ ते ॾे मोर मोहम्मद हसन उर्फ़ मोर चांडियो आहे उन खे ॾे जॻह ते उनखे जॻह को शहर में मसवाड़ ते ॾे कोन थो उन खे जॻह ॾे मसवाड़ ते त मूं उन खे जॻह ॾिनी मसवाड़ ते त हू मुसलसल मूंखे जेको 15,000 रुपया महीनो जॻह जी मसवाड़ ॾींदो रहंदो पोइ मूंखे जेको अपीशा साईं अपीशा जेको फ़ोन करे मूंखे अपीशा मूंखे रूबरू चयो कहिड़े दल में अपीशा मूंखे चयो तुंहिंजी जॻह तुंहिंजो प्लाट सॼो जेको जब्बार मोर चांजे खे रजिस्ट्री करे ॾेई छॾियो आहे सॼो तुंहिंजी पूरी जाइदाद जेका गुलनि जी मोरी ते आहे उहा सॼी जेका आहे रजिस्ट्री करे 22 मैल मोरी ते प्लाट सॼी रजिस्ट्री करे जब्बार जेका मोर चांजे खे ॾेई छॾी आहे पोइ जॾहिं उहा ॻाल्हि मूं ॿुधी हितां भुरगड़ी वटि वियुसि अज़हर ख़ान भुरगड़ी वटि वियुसि त अज़हर ख़ान भुरगड़ी मूंखे चयो त साईं अपीशा ऐं सईद राज़ी शाह जा गॾिजी जेको 2 दफ़ा हिकिड़ो दफ़ो मूं वटि आया वरी ॿियो दफ़ो जॾहिं टियों दफ़ो मूं वटि आया तॾहिं मूं जब्बार खे चयो त हिनखे मोर खे रजिस्ट्री करे ॾेई छॾे मोर खे रजिस्ट्री करे ॾेई छॾे पोइ मुंहिंजो साईं तव्हां मूंखां कोन पुछो मुंहिंजी जॻह ई प्रॉपर्टी मुंहिंजी तव्हां कीअं जेको हुनखे चई मूंखे ख़बर कोन्हे मूंखे जेको जब्बार चयो त मुंहिंजी आहे उहा कसम जेको 7 लख रुपया ॾेई ख़ाली प्लाट मूं वरितो मुंहिंजो ई हो तंहिंखां पोइ मूं हुन ते जेका अदावत कराई कोली वेठा सॼी अदावत मूं पाण करे उन जो फ़ैसिलो असां आरिफ ख़ान भुरगड़ी वटि वरी फ़ैसिलो रखायोसीं आरिफ ख़ान भुरगड़ी फ़ैसिलो इहो ई कयो त इहो फ़ैसिलो कयईं त उन में प्लाट जेको मुंहिंजो प्लाट थियो क़ुर ते फ़ैसिलो थियो असांजी बिरादर जा माण्हू आहे हुन अमीन चूंडिया अब्दुल्ला ख़ान भुरगड़ी अमीन चूंडियाई ऐं मंज़ूर भुरगड़ी अमीन चूंडियाई उन्हनि अमीननि जे रूबरू प्लाट सॼो मुंहिंजो थियो जॻह बि मुंहिंजी थी प्लाट बि मुंहिंजो थियो सॼो तॾहिं जब्बार खे चई त भई जीअं त तव्हां वहिंवार करे पैसा ॾे त जब्बार लहरायो त असांजे ॿनियुनि ते तकरार उन कावड़ में मूं प्लाट जाइ जेका जीअं त विकी आहे असांजे ॿनियुनि ते तकरार उन जे करे मूं जाइ विकी तॾहिं आरिफ ख़ान चयो हिनखे उथी मथे चई पियो इहो तो छो जेको विकी आहे जॻह छा लाइ विकी आहे तॾहिं हुन पाइबंद जब्बार चयो त रजिस्ट्री कैंसिल कराए जीअं त वापसि ॾियां थो इहो आरिफ ख़ान वटि फ़ैसिलो थियो उनखे 3 महीना थिया आहिनि त रजिस्ट्री जेका तव्हां कैंसिल कराए ॾियां थो जीअं त वापसि कराए ॾियां थो इहो आरिफ ख़ान भुरगड़ी फ़ैसिलो कयो पोइ 3 महीना थिया उन ते अमल को बि कोन थियो 3 महीना आरिफ ख़ान वटि मुसलसल वेंदा रहियासीं त जब्बार मां हथु कढे न तॾहिं मूं हथु ॿधी अर्ज़ु कयो मुंहिंजो साईं असांजी बिरादर सॼी आहे मुंहिंजो सौटु आहे असांजी ॾेती लेती थियल बिरादर आहे असांजो घरु हिकिड़ो तव्हांखे हथु ॿधां थो त अवी हिन जे असांजे विचां निकिरी वञो मूं हथु ॿधी चयो त
अवी विचा आरफ खान निकिरी वञो त आरफ खान जो वञे विचा कोन थो निकिरां, तोखे रजिस्ट्री वापसि करे ॾींदो। पोइ जब्बार खे पाए बंदि कयईं, चई ईअं न तूं हितां ॻाल्हि करे वरी फ्री वञे हलियो इन ॻाल्हि तां, इन जो ज़िम्मेवारु रहिजां। पोइ उन में आरफ खान ज़िम्मेवारु रहियो। पोइ आरफ खान खे जेको तो 3 महीना असीं मुसलसल जेको तो मूं माण्हू मोकिलींदे रहियोसीं, असीं पाण वेंदा रहियासीं, 52 चकर असीं वियासीं, पर आरफ खान असांजो फ़ैसिलो कोन मञियो। को बि का बि ॻाल्हि माने उन ते अमल को बि आरफ खान कोन करायो, को बि अमल माने फ़ैसिले ते कोन कराई। तंहिंखां पोइ मुंहिंजे छोकिरे को लाइफ हलायो मुंहिंजो छोकिरो आहे सहाफ़ी नाले एजाज़, उन को लाइफ हलायो एजाज़ अली लाइफ हलायो त भुरगड़ियुनि ते भई असां जेको विया माण्हू जेके विया हलिया असांजो फ़ैसिलो कोन था करे, उन ते आरफ खान भुरगड़ी मच्छरजी पियो, आरफ खान मच्छरजी पियो, कावड़जी पियो। राति जो जेको तो मूंखे फ़ोन आयो उतां पचाण मोरी तां फ़ोन आयो, मुंहिंजी वालदा खां फ़ोन करायो त आरफ खान भुरगड़ी अचे थो 7 बजे खां अॻु में सुबुह जो तुंहिंजे पुट जूं टंगूं भञी खणी वञे थो, तोते बि FIR कराए थो ऐं तोखे बि खणी वञे थो, न त इहा पोस्टूं जेके तुंहिंजे छोकिरे लिखी आहे उहा हटाए पोस्ट। त मूं मुंहिंजे छोकिरे खे तहक़ीक़ चयो त बाबा तूं वापसि वरी आहे, तूं जेको ॻोठ हली आहे, पाण ग़रीब माण्हू आहियूं कोन पुॼंदासीं, प्लाट पंहिंजो 60 लख रुपया खाई विया त खाराए आरफ खान पियो, आरफ खान खाराए पियो, सॼो आरफ खान कराए पियो, तूं मां ग़रीब आहियूं, तूं मां करे वापसि ॻोठ हली आहे। त हीअ राति जो देरि थी वई, मूंखे चइबो आहे सुबुह जो अचां त राति जो हिनखे 2-2:30 जो टाइम हो, जेको नामालूम माण्हू मोटरसाइकिल ते आया, जेके मोटरसाइकिल ते आया 3-4 मोटरसाइकिल आहे, उन ते हिनखे जेको ॿधी हथ पेर खणी विया हलिया। अॻियो ई ॿुधाए थो त मूंखे वीगो गाॾी में खणी विया हलिया, वञी जेको तो उते रोकियाऊं हिन जॻह ते आरफ खान वारनि उते रोकियो, वधीक जेको छोकिरो पाण ॿुधाईंदो। 3 ॾींहं खां 28 रोज़े खां मूंखे ख़बर पई त जेको तो पुलिस वटि छोकिरो आहे तुंहिंजो, पुलिस वटि आहे मीरपुर ख़ासि। पोइ मूं संगत सां राब्तो करे पुलिस खां पंहिंजो सोरस इस्तेमालु करे ऐं पंहिंजा जेको सोरस इस्तेमालु कयो, पैसा बि जेके ते मूंखां वरिताऊं, ठीकु ठाक पैसा वरिताऊं त तुंहिंजे छोकिरे खे हाफ़ फिराई करियूं था, गोॾा टंगूं कढूं था। पोइ आउं नंगर पार कर खां वरी भॻो या मुंहिंजा पाड़े जा उते माण्हू आहिनि, दल आहिनि, उन्हनि खे मूं रड़ियूं कयूं, दल आहिनि केरे जा, उन्हनि खे मूं रड़ियूं कयूं, मुंहिंजो छोकिरो हाफ़ फिराई थो थिए, पैसा एतिरा घुरनि पिया, मूंखे भुरगड़ी खां छॾाए ॾियो। पोइ हुननि चयो असीं भुरगड़ी वटि गॾिजी हलूं था, सभु हलूं था, तूं असां सां गॾु, मुंहिंजो आउं गॾु कोन हलंदुसि, मुंहिंजो छोकिरो खणंदुसि। उन कावड़ में मूं हुनखे जवाबु ॾिनो, तंहिंखां पोइ आउं पाण मीरपुर ख़ासि वियो आहियां। राति मुंहिंजे छोकिरे खे पैसा ॾेई, ठीकु ठाक पैसा ॾेई आउं छॾाए वठी आयो आहियां, वठी पुलिस खां हवाले मुंहिंजे कयो आहियां। राति आउं जुॾे प्रेस क्लब ते पहुतुसि, अॼु नओं कोट अची पहुतो आहियां।